नवकोट शहर ऐं भरपासे में ॿिए ॾींहुं बि तेज़ हवा सां गॾु बरसाति जो वसकारो थियो, जंहिं सां वेठई वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। रोड रस्ता तलाउ जो ॾेख ॾियण लॻा आहिनि। मींहुं पवंदे बिजली बि बंदि थी वई, जंहिं करे शहरनि खे सख़्तु ॾुखियाइयूं दरपेश आहिनि। तेज़ तूफ़ानी बरसातुनि सबबि आबादगारनि ॾे कर्ज़ खणी पोखियल फसल सारियूं, मिर्च ऐं ॿियो सब्जियूं ऐं फसल पाणी में ॿुॾी विया आहिनि, जंहिं करे मुतासिर आबादगारनि ॾा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। होॾां मुख़्तलिफ़ इलाइक़नि फज़ल बमरो, नफ़ीस नगर, टाली, रामानाबाद, रोशनाबाद ऐं कलोई समेत ॿियनि इलाइक़नि में अॼु ॿिए ॾींहुं बि तेज़ रफ़्तार हवा ऐं गजगोड़ सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। बरसाति सबबि रोड रस्ता तलाउ जो ॾेख ॾियण लॻा आहिनि। सनतोरो बाज़ार ऐं सब्जी मंडी वारे इलाइक़े में पाणी भीजी वियो। मेन रोड ते बि चेल जहिड़ो पाणी भीजी वियो, जंहिं सबबि गाॾियूं त छा पंधु हलण बि महाल बणिजी वियो आहे।